मौलाना अयाज कुमी साहब मां तव्हां खां ज़रूर इहो पुछंदमि त दीन इस्लाम इन हवाले सां छा चवे पियो, छा असांजो दीन इस्लाम छा एतिरो हार्ड आहे, छा सम्झ खां ॿाहिरि आहे जो औरत खे क़त्ल करणु एतिरो आसान थी वियो आहे जॾहिं त नबी पाक बि इन हवाले सां मना फरमायो आहे। मां जे तवसु साहबा खे ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे इहो अर्ज़ थो कयां त ही हिकु तफ़सीली डिबेट आहे त आया पंहिंजो जंहिंखे कारोकारी सिंधी में चवनि था ऐं क़ुरान जी इस्तिलाह में उनखे ज़िना सॾिबो आहे, उन जे लाइ वॾी हिकु डिबेट आहे जेका तव्हां टीवी ते करायो त ज़िना शरई तौर ज़िना जी सज़ा कहिड़ी आहे ऐं ज़िना कहिड़ी सूरत में साबित थींदी आहे। जेकॾहिं तव्हां इहो मुख़्तलिफ़ उलमा खे घुराए ऐं इहो सॼो हलाईंदव त मसइलो हल थी वेंदो। ॿिनि लम्हनि में मसइलो हल नथो थी सघे। वरी जेकॾहिं मां बद जवाबु ॾींदुसि त वरी फेसबुक ते नई हिकिड़ी शुरूआति थी वेंदी। अलावा साहब इन सवाल में मां थोरो तव्हांखे इंटरप्ट बि कंदुमि ऐं वधीक इन मसइले खे असां सम्झणु चाहींदासीं। बुनियादी तौर ते सिंध में जेके काराकारीअ जो इल्ज़ाम हणी करे माण्हुनि खे मारियो थो वञे, ख़ासि करे औरतुनि खे क़त्ल कयो थो वञे, बुनियादी तौर ते असां इहो ॾिठो आहे त इहो ज़िना जे ज़मरे में माण्हू घटि वठंदा आहिनि। कारोकारी सिर्फ़ु इन खे करार ॾेई छॾींदा आहिनि त जेकॾहिं छोकिरी ऐं छोकिरे पाण में पसंदि जो परिणो करे छॾियो, पाण भॼी करे कोर्ट मैरिज करे छॾी या कंहिं आलिम साहब वटि वञी करे को निकाह करे छॾियो, जस्ट इन पसंदि जे परिणे खे बि जेको आहे उहो गैरत जो मसइलो बणाइनि था पिया। ऐं यकीनन मूंखे असांजो न आहे ख़्यालु त पसंदि जो परिणो करण खां पोइ इहा शइ ज़िना में अची थी सघे। त इहा शइ असांजे माण्हुनि खे सम्झ छो नथी अचे त दीन जे अंदरि निकाह जो मामिलो आहे, निकाह जी शयूं आहिनि, जॾहिं निकाह थी वियो त ठीकु आहे एक्सेप्ट कजनि इहे शयूं। असल मक़सद ही आहे त दीन शरीयत जी नाले जे खां माण्हू वाक़िफ़ न आहिनि। ॿिए नंबर ते तालीम माण्हुनि ताईं न पहुचाई वई आहे। टियों वॾो मसइलो ही आहे त कुझु फ़राइज़ मुआशिरे जा हूंदा आहिनि, कुझु हुकूमत जा ऐं अदालत जा हूंदा आहिनि, उन्हनि बि कोताही कई आहे। ऐं मां त तव्हांखे अर्ज़ ही कंदुसि त ही इंसानियत जी बका जो मसइलो आहे, इंसानियत जी हिफ़ाज़त जो मसइलो आहे। इन ते तव्हां तफ़सीली घटि में घटि 5-7 ॾींहंनि जो प्रोग्राम मुख़्तलिफ़ उलमा खे अॻ में, ताकी उहे तयारी करे तव्हां वटि अची पूरी क़ौम खे ॾियनि त तव्हांजो इहो वॾे में वॾो कमु ऐं ख़िदमत हूंदी पूरी सिंध जी ऐं सभिनी मसालिक जा उलमा हुजनि। मौलाना अयाज साहब, मीडिया काफ़ी अरसे खां कमु करे पियो ऐं इन शयुनि खे हाईलाइट करे पियो ऐं जिते जिते ज़ुल्म थिए पियो मीडिया वञी उते पहुचंदो आहे, बल्कि पंहिंजी मदद पाण तहत बि माण्हू अॼुकल्ह वीडियोज़ रील्स ठाहिनि पिया। छा औरत खे हिन वक़्तु औरत खां इहो हक़ खसियो वियो आहे, जीअं बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा साहिबा जन पाण हिकिड़ो पैगाम मोकिलियो हुयो नबी पाक ॾे, छा हिन वक़्त जी औरत खां उहो हक़ तव्हां छा पिया सम्झो त खसियो वियो आहे त छो? मां अर्ज़ तव्हां जे तवसु सां सॼी सिंध जे गैरतमंदनि खे इहो थो कयां त हक़ औरत खां दीन न खसियो आहे, जहालत खसियो आहे। अच्छा, भई उन जहालत जे ख़िलाफ़ असां जिदोजहद कंदासीं त मसइला हल थी वेंदा। ठीकु आहे मौलाना साहब, मां हिकु दफ़ो ॿीहर जनाज़े निमाज़ जे हवाले सां तव्हां खां सवाल कंदुमि। आख़िर कानून जी एतिरी कमज़ोरी छो आहे जॾहिं इहो केस मां सम्झां थो बिल्कुलु नल एंड वाइट आहे सभिनी माण्हुनि जे साम्हूं, सॼी सिंध जे साम्हूं, ऐं इहा आवाज़ मीडिया बि उथारी, बल्कि मीडिया सां गॾु ख़सूसी तौर ते असां जेकॾहिं पंहिंजे आवाज़ टीवी जी ॻाल्हि कयूं, असांजा जेके उतां जा मक़ामी रिपोर्टर आहिनि डे फर्स्ट खां इन केस खे जेको आहे कंप्लीटली तौर ते मीडिया ते हाईलाइट करे रहिया आहिनि, इन्हनि शयुनि खे पाण सां गॾु वठी करे हली रहिया आहिनि। त जेकॾहिं इहा ॻाल्हि साबित बि थियल आहे त हुन छोकिरी जो न पोस्टमार्टम थियो, न उनखे गुसल ॾिनो वियो, ऐं जीअं अव्हां ॿुधायो त क़बर बि सही तरह खोटी न वई आहे, जस्ट 3 फुट जी खॾ खोटे करे उनखे अंदरि पूरियो वियो आहे, त कानून जी एतिरी कमज़ोरी छो आहे? यानी कि जेकॾहिं जनाज़े निमाज़ अदा करणी ई हुई त असां कानूनी तौर ते बाक़ाइदा क़बर कुशाई कराए उन छोकिरी खे कढी करे प्रॉपरली गुसल ॾेई करे प्रॉपरली उनजो जेको आहे पोस्टमार्टम करे जनाज़े निमाज़ अदा कई पई वञे। तव्हां इहो नथा सम्झो इन जॻह ते बि थोरी घणी कमज़ोरी नज़र आई आहे? जेकॾहिं सुभाणे क़बर कुशाई थिए थी त पोइ इन जेका हाणे जनाज़े निमाज़ अदा कई वई आहे त हिन जो छा स्टेटस हूंदो?
मां तव्हांखे ॾसां त मां उते जेकॾहिं जनाज़े नमाज़ खां अॻु में मुंहिंजो बयानु आवाज़ टीवी जा बि दोस्त हुया उहे हलाइनि हा त इहो तव्हांखे सवाल ई न करिणो पए हा। असां जनाज़े नमाज़ पढ़ाए हिकिड़ी मज़लूम न्याणी जी मज़लूमियत तव्हां ताईं पहुचाई आहे जो अॼु तव्हां बि उहो ई सवाल मज़लूमियत जो था कयो। जनाज़ो जीअं ई इहो कोर्ट जो मैटर आहे, इहो इल्तिज़ामी उमूर जो मसइलो आहे, जेकॾहिं मूंखे हुकूमत बि हुजे हा अदलिया बि हुजे हा त पहिरियां कदम मां इहो ई खणा हा। ख़बर कुशाई जीअं तव्हां नोट कयो हो त असांजी जज साहब मोरे में वॾी सपोर्ट कई जॾहिं मां टीवी ते या प्रेस कॉन्फ्रेंस कयमि त 24 कलाकनि में वारिस मौजूदु आहे। जज साहब ते रिक्वेस्ट कयूं था त करे, लेकिन हिते हिक पासे खां इहो पियो हले जेके बि उते कुझु ज़िमेदार आहिनि मां उन्हनि जा नाला नथो खणणु चाहियां छाजे करे उहा सियासी ऐं ज़ाती तनक़ीद थी वेंदी। उहे चवनि पिया सभु कुझु थी वियो आहे। जॾहिं उते ॻोठ पहुतासीं त ॻोठ वारा सभु तव्हांखे एतिरो बि ॿुधायो मज़लूमियत एतिरी 3 फुट एतिरी खॾु खयल हुई जो मूंखे उतां जे माण्हुनि ॿुधायो त सरवरीअ सां मिटी मथां अची वेंदी आहे। राति जनाज़े जी बेहरुमती जानवरनि कई आहे, कुता वञी पहुता आहिनि उते। बिल्कुल इलाही अफ़सोसनाक वाक़ियो आहे। बिल्कुल मौलाना साहब अवां ॿुधायो पिया ऐं मीडिया ते हिनखे पहिरें ॾींहं खां हाईलाइट करे पियो। यकीनन नाज़रीन सिंध जे अंदरि इहा ज़ुल्म बर्बरियत जी दास्तान अॼु खां न आहे, काफ़ी टाइम खां हले पई। बिल्कुल मौलाना अयाज़ साहब तव्हांजी महिरबानी, आवाज़ टीवी खे तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो।